मेट्रो जो ज़मानो अची वियो आहे, जाथे काथे मेट्रो हली रही आहे। मां सोचां पई जी अगरि असांजे उल्हासनगर में मेट्रो अची वञे त अनाउंसमेंट कीअं थींदी? ॿुधो। जय झूलेलाल। यात्रीगण महिरबानी करे ध्यानु ॾींदा। पहिरियों स्टेशन चालिया मंदिर। सभई लही करे झूलण साईंअ जी जोत जो दर्शन कंदा, अखो पाईंदा, पलव पाईंदा, झूलण जी आरती कंदा, दर्शन करे दोनो प्रसाद वठी पंहिंजी यात्रा शुरू कंदा। ॿियों स्टेशन ढोली नाश्ते वारो। दरवाजा खाॿे पासे खुलंदा। लहण महिल धक्का मुक्की सफ़ा न, होरियां होरियां लाइन में लॻी नाश्ते जो लुत्फ़ वठंदा। दाल पकवान, दाल सैंडविच, पकोड़ा ढबल खाई पेट में सीरे मालपुड़े जे लाइ जाइ ज़रूरु रखंदा। वरी नेक्स्ट स्टेशन गोल मैदान। दर साॼे पासे ॾांहुं खुलंदा। जे पेट भरियल हुजे त गोल मैदान ते ॿ टे चकर ॾेई पोइ बटर पापड़ी खाईंदा, न त सोढा पी पी करे ओघरायूं ॾियणियूं पवंदव। जे खाधे पीते जी अॼु जी कोटा पूरी थी वई हुजे त किशोर जी पेटिस पार्सल कराए घर खणी वञी सघंदा। नेक्स्ट स्टेशन रमेश स्वीट्स एंड केक्स। दर खाॿे पासे ॾांहुं खुलंदा। इतां जी मिठाइयूं घर जे लाइ पार्सल वठी वञी सघो था। ॾिण वार हुजनि त हर तरह जी मिठाई वठी वञी सघो था। लास्ट स्टेशन भाई परसराम झूलेलाल मंदिर पहिरियों नंबर। इते झूलण साईंअ जी आरती कंदा, प्रसाद वठंदा, खपेव कारा मटर खाई सघो था, फेमस आहिनि। तंहिंखां पोइ झूलण जी मौज करे पंहिंजे पंहिंजे घर वञी सुखी थींदा। आयो लाल जवई त झूलो